जी दोस्तों, अॻे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। पंहिंजो वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो हिकु सुहिणी मनमोहणी सुंदरीअ जे बारे में आहे। तमन्ना भाटिया इंडियन फिल्मुनि जी अदाकारा। तमन्ना तामिल, तेलुगु ऐं हिंदी फिल्मुनि जी हिकु सुपरस्टार आहे। तमन्ना भाटिया हिकु सिंधी फैमिलीअ सां तालुक़ु रखंदड़ साउथ इंडिया जी फिल्मुनि जी हिकु सुपरस्टार आहे। भाटिया ज़ात जंहिंजो असुलु तालुक़ु सिंध जे शहर हाला सां आहे। हिन वक़्तु भाटिया ज़ात जा सिंधी सिंध जे शहर हाला, ठट्टो, कच्छ, इंडिया जे हेठां आयल कच्छ, राजस्थान ऐं कुझु ॿियनि इलाइक़नि में मौजूदु आहिनि। उन लिहाज़ खां तमन्ना भाटिया हिकु सिंधी ओरिजिन जी अदाकारा आहे। तमन्ना जो जनमु 21 दिसंबर 1989 में मुंबई शहर महाराष्ट्र इंडिया में थियो। संदसि जी उमिरि 32 साल आहे। पेशे जे लिहाज़ खां अदाकारा ऐं मॉडल आहे। तमन्ना जे वालिद जो नालो संतोष भाटिया आहे, जेको हिकु फाइनेंशियल एडवाइज़र आहे ऐं CEO ऐं फाउंडर आहे wittinggold.com जो। सादनि लफ़्ज़नि में चइजे त संतोष साहब हीरनि जो वापारी आहे। तमन्ना पंहिंजे कैरियर जी शुरूआति 2005 में 15 सालनि जी उमिरि में फिल्म चांद सरोशन चेहरा ऐं अभिजीत सावंत जे हिकु एल्बम जे हिकु गाने लफ़्ज़ों में मॉडलिंग सां कई। तमन्ना भाटिया जी कुझु फिल्मुनि जा नाला ही आहिनि: श्री, आयान, पाया, सिरुथाई, वीरम, धर्मादुराई देवी, स्केच, लव, उसारा वैली, रचा, थड़क्का, बाहुबली बिगनिंग एंड बाहुबली कंक्लूजन, बंगाल टाइगर, ओपरी, F2 फन एंड फ्रस्ट्रेशन ऐं उन खां अलावा खोड़ सारियुनि फिल्मुनि में कमु कयो। तमन्ना भाटिया लॻभॻि 65 फिल्मुनि में कमु करे चुकी आहे, जेकी हिंदी, तामिल ऐं तेलुगु ज़बानुनि में आहिनि। तमन्ना खे लॻभॻि 24 अवार्डनि लाइ चूंडियो वियो, पर उन मां हिन सिर्फ़ु 17 अवार्ड माणे पाण खे हिंदुस्तानी फिल्मुनि जी हिकु सुपरस्टार साबित कयो आहे। जी दोस्तों, त हीअ हुई सुहिणी मनमोहणी तमन्ना भाटिया, जंहिंजो लाॻापो सिंधी क़ौम सां आहे। दोस्तनि सां गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, त जीअं सिंध ऐं दुनिया भर में रहंदड़ सिंधियुनि जे बारे में अव्हांखे मालूमात मिली सघे। वॾी महिरबानी, लख थोरा, सलाम, जय झूलेलाल।